सतह ते पाकिस्तान जी वाखाण जो सिलसिलो जारी। अमरीकी रिसाले वाशिंगटन टाइम्स में पाकिस्तान की अहमियत जो एतराफ़। 2005 पाक अमरीका लागापन में इनकलाबी तब्दीली जो साल करार। मज़मून में ट्रंप की पाकिस्तान पॉलिसी में हैरान कंदड़ तब्दीली की निशानदेही। वाशिंगटन टाइम्स जो चवणु है तो अमरीका जो इंडिया फर्स्ट दौर खत्म थी चुको है, जै बाद पाकिस्तान अहमियत हासिल कर चुको है। अमरीकी पॉलिसी की तब्दीली जो बुनियाद मई में पाकिस्तान भारत जंग हुई। पाकिस्तान एक नापसंदीदा रियासत में अहम पार्टनर मुल्क बनी वो। अमरीका लिए पाकिस्तान की एतरी तेजी से इमेज बिल्डिंग और राय तब्दील थियण नायाब और मुनफरिद वाक़ियो है। पाकिस्तान के ट्रंप की ॾखण एशिया पॉलिसी में मरकज़ी करार ॾिनो वियो है। आर्टिकल में फील्ड मार्शल और ट्रंप के लागापन बाबत ख़ास तजवीज़ भी शामिल। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर के सऊदी अरब जो सब का वडो अवार्ड किंग अब्दुल अजीज मेडल से नवाज़ियो वियो। ISPR जो चवणु है तो फील्ड मार्शल आसिम मुनीर के एजाज़ सदस्य शानदार फौजी ख़िदमतुन क़यादत दिफ़ाई सहकार और स्ट्रेटेजिक कोऑर्डिनेशन जे एतराफ़ में ॾिनो वियो। अवार्ड इलाक़ाई अमन इस्तेहकाम दहशतगर्दी के ख़ात्मे सिक्योरिटी के मैदान में सहकार लाइ संदस ख़िदमतुन जी अक्कासी पिण करे तो। सऊदी क़यादत फील्ड मार्शल आसिम मुनीर जी पेशेवराने सलाहियत और स्ट्रेटेजिक विजन की तारीफ़ कई। सऊदी क़यादत बिन्ही मुल्कन विच में ड्रिकी अर्ज़ खां हलंदड़ भाइराणे लागापन के वधीक मज़बूत करण वारे असम जी पिण वाखाण कई। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस अवार्ड थियण ते सऊदी क़यादत जा थोरा मञा आई। सऊदी अरब की सलामती इस्तेहकाम और खुशहाली लाइ पाकिस्तान की मुकम्मल सहकार के अज़म के वरतायो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर की सऊदी बचाव वजीर शहजादे खालिद बिन सलमान से मुलाकात। खिते में सलामती की सूरत हाल, दिफाई सहकार, स्ट्रेटेजिक भाईवारी, बदलंदड़ जोग्राफियाई और सियासी चैलेंजेस समेत मुख्तलिफ मामलन ते ॻाल्हियूं। मुलाकात में इलाक़ाई अमन और दहशतगर्दी खिलाफ गलियल सहकार ते इतफ़ाक़ कयो वियो। पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजो धार मक़ाम हासिल करे चुको है। पाकिस्तान पंहिंजे ख़ुद मुख्तियारी की हिफ़ाज़त करण जाने तो। हथियारबंद फौज मुल्क की हिफ़ाज़त लाइ ॾींहुं रात मसरूफ़ है। तालीम के मयार के बेहतर पढ़ाइण संदसि तरजीह है। नौजवान मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। कैडेट कॉलेज बेहतरीन इदारो है। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कैडेट कॉलेज पेटारो में वालदेन के ॾियारे की तकरीब में ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफा परेड जो वाइनो कैडेट्स गार्ड ऑफ ऑनर पेश किया। तकरीब की पुजारी ते PB चेयरमैन के रवायती शील्ड और इबारत की तस्वीर पेश कई वही। वडे वजीर सैयद मुराद अली शाह भी तकरीब में शरीक हो। मुल्की नाणे जा ज़ख़ीरा मार्च 2022 का पोइ पंहिंजी बुलंद सतह ते पहुची विया। मुल्की नाणे जा ज़ख़ीरा $21 बिलियन का वधीक विया। स्टेट बैंक जा ज़ख़ीरा $15.9 बिलियन रिकॉर्ड। दरामदी गुंजाइश 2.5 महीननि खां वधी वई। पर कर्ज़ भी 31% में घटिजी 26% ते पहुची वियो। माहिरनि जो चवणु आहे त ज़ख़ीरनि में वाहत कर्ज़नि बजाए मक़ामी तरक्की और एतमाद जे सबब करे मुमकिन थी। परॾेही वज़ीर इसाक डार जो ईरान और तुर्किया के परॾेही वज़ीरनि से टेलीफोनिक राब्तो मुख्तलिफ़ शोबन में सहकार बाबत ख़्यालनि की ॾेवट। परॾेही ऑफिस जे तर्जमान जो चवणु है तो टिनी मुल्कनि के परॾेही वज़ीरनि इलाइक़े के अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। वापार और अवामी सतह ते राब्तनि के वधाइण लाइ ताउन वधीक मज़बूत बढ़ाइण ते इतफ़ाक़ कियो वियो। अॻवाननि इलाइक़े में अमन और तरक्की लाइ गॾियल ताउन जारी रखण जो अज़म पिण वरजायो। फ़लस्तीन समेत इलाक़ाई और आलमी सतह ते बदिलजंदड़ सूरत हाल ते पिण ॻाल्हि ॿोल कई वई। इराक के दौरे ते पहुतल सदर आसफी ज़रदारी की मुक़दस ज़ियारतुन ते हाज़री। सदर आसफी ज़रदारी हज़रत शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह जी मज़ार ते हाज़री भरे फातिहा पढ़ी। सदर तरफा इमाम मूसा अल काजिम अलैहिस्सलाम, इमाम मोहम्मद तकी अल जवाद अलैहिस्सलाम की मज़ार ते हाज़री भरे मुल्क में अमन इत्तेहाद और सलामती लिए दुआ घुरी। सदर अहले बैत की तालीमात के इल्म, सबर, हिकमत और इखलाकी कुव्वत जो सरचश्मो करार ॾिनो।
सदर आसमी ज़रदारी इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते बि हाज़िरी भरी। सदर मज़ारुनि जी इंतज़ामिया सां पिणु मुलाक़ात कई। अफगानिस्तान में पलजंदड़ दहशतगर्द बुनियादी इस्लामती लाइ संगीन ख़तरो बणजण लॻी। कैनेडा में दहशतगर्दी में मुलविस हिकु वधीक अफ़गान शहरी गिरफ़्तार। कैनेडियन पुलिस जो चवणु आहे त 26 वरनि जे अफ़गानी शहरी वलेद ख़ान खे टोरंटो में दहशतगर्द सरगर्मियुनि में दाइश सां लाॻापनि जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। अफ़गान शहरी वलेद ख़ान दाइश खे माली वसीला ऐं सोशल मीडिया अकाउंट फ़राहम करणु तोड़े क़त्ल जे मनसूबाबंदी में पिणु मुलविस आहे। खानपुर महर वेझो पुराने संगाव जी तकरार तां 3 ॼणा क़तल 3 ज़ख़्मी। लोंडी टोड़े जे इलाइक़े में पिताफ़ी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराने संगाव जी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में हुज़ूर बख्श पिताफ़ी, दोदो पिताफ़ी ऐं असगर पिताफ़ी मारिजी विया। 3 ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। रोड़ी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। ॻोठ सदर दिन खोसो में हथियारबंद चोरी जे इरादे सां घर में दाख़िल थिया। भाॻनि जे सुजाग थियण ते हथियारबंदनि जी फायरिंग नौजवान ख़ुद मुख्तियार ऐं अब्दुल शकूर सावंत मारिजी विया। मोहम्मद सिद्दीक सावंत सख़्त ज़ख़्मी थी पियो। पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल। वाक़े बाद पुलिस जे कार्रवाई फायरिंग जी ॾेवट में हिकु चोर मारिजी वियो। पुलिस ॾुआरियुनि जे थाकनि खे बाहि ॾेई छॾी। तलार वेझो मार्केट में अधड़ोट शख्स जो लाश हथ। राजो खानानी जी मार्केट में एक शख्स जो लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो। ॻोठाणनि पारां लाश जी रसूल बख्श शेख तौर सुञाणप। ढोरो नारो वेझो नौजवान मुबैना फाहो खाई लाश हथ। ॻोठ अनवर फली जी बंद पियल स्कूल में लतीफ़ मखरानी जो फाहो खाद लाश मिलियो। वारसनि वाक़े के आपघात करार ॾेई छॾियो। इसराइली आर्मी चीफ ईरान ते हिक ॿिए हमले जी धमकी ॾेई छॾी। ईरान तरफ़ां बेइम्कानी अगराई जो ख़दशो ज़ाहिर। इसराइली फ़ौज जे सरबराह अयाल ज़मीर चयो आहे त ईरान इसराइल ख़िलाफ़ सरगर्म अंसरनि खे माली ऐं फ़ौजी मदद फ़राहम करे पियो। इसराइल खे नुक़सान पहुचाइण वारनि मनसूबनि परियां तहरान जो ई हथ आहे। इसराइली फ़ौज कंहिं बि वक़्तु पंहिंजे दुश्मन ख़िलाफ़ कार्रवाई करण जी सलाहियत रखे थो। इसराइली पंहिंजे दिफ़ा ऐं सलामती लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। ईरानी परडे वज़ीर अब्बास इराक़ची भी इसराइल तरफ़ां इम्कानी हमले जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। रूसी मीडिया खे इंटरव्यू ॾींदे अब्बास इराक़ची चयो आहे त ईरान जंग नथो चाहे, पर जेकॾहिं जंग मड़ी वई त पंहिंजो दिफ़ा करण लाइ मुकमल तौर ते तयारु आहे। जंग खां बचण जो बहितरीन तरीक़ो इहो आहे त उन लाइ मुकमल तौर ते तयारी कई वञे। हू माज़ी जे नुक़सान जो पूराओ करे चुका आहिनि। जेकॾहिं इसराइल माज़ी जे नाकाम तजुर्बे खे वरजाइण चाहे थो त को बि बहितर नतीजो हासिल न करे सघंदा।